कश्मीर जिले में अगवा थियलनि जी बाज़ाबी लाइ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया। मुखी जगदीश कुमार, सागर कुमार, जयदीप कुमार ऐं डॉक्टर मुनीर नाइशी समेत ॿियनि जे वारसनि पारां डेरा मोड़ लॻ सिंध पंजाब ऐं बलूचिस्तान सरहद ते धरणो। मुग़विन जी बाज़ाबी लाइ पंचायत, सिख बिरादरी, सिविल सोसाइटी, सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं शहरियुनि पारां धरणो हयो वियो। धरणे सबबि सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान मां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। गाॾियुनि जूं गाॾियूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। वारसनि जो चवणु आहे त 2 महीना गुज़री विया पर पुलिस असांजे प्यारनि खे बाज़ियाब न कराए सघी। कश्मीर जा माण्हू दरबदरीअ जे वर चढ़ी विया आहिनि। हुकूमत खे घुर्जे त कचे मां ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ भरपूर ऑपरेशन करे। जेसिताईं असांजा प्यारा यरग़माल बाज़ियाब न थींदा तेसिताईं कारोबार बंदि रहंदो। ॾोहारियुनि जे ख़ौफ़ सबबि कारोबार पिणु सख़्तु मुतासिर थियो आहे। होॾां SSP कश्मीर अमजद अहमद शेख पारां मुज़ाहिरीन नरेश कुमार ऐं ॿियनि फ़ोन ते राब्तो करे चयो त 2 मुग़वी सागर कुमार ऐं डॉक्टर मुनीर अहमद नाइज अॼु शाम ताईं बाज़ियाब थी वेंदा ऐं धरणो ख़त्म करण लाइ ज़ोर भरियो। इन मौक़े ते हिंदू अॻवान नरेश कुमार चयो त जेसिताईं सभु मुग़वी बाज़ियाब न थींदा असांजो धरणो जारी रहंदो। Saritra